करमपुर जे ॻोठ मीर बगन खान बिजाणी में ॻोठाई संगत डॉक्टर न्याज़ हुसैन नसीराणी, सागर मोतबर होद, रफ़ीक अहमद नसीराणी ऐं ॿियनि तरफ़ां ईसाल सवाब लाइ इफ़्तारी जो एहतमाम कयो वियो। इफ़्तारी में ॻोठ समेत ॿियनि मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रोज़ेदारनि वॾी तइदाद में शिरकत करे इफ़्तारी कई। आख़िर में ॻोठ जे चङे मुड़ुस मरहूम मीर बगन खान बिजाणी समेत ॿियनि मरहूमनि जे रूह खे ईसाल सवाब लाइ पिणु दुआ घुरी वई। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।